मीरपुर खास किसी टाइम आमों की खुशबू और आमों की वजह से मशहूर पूरी दुनिया में था, लेकिन अफसोस की बात है कि मीरपुर खास अब लाकानूनियत बन गए। रोज़ाना मर्डर, रोज़ाना किसी न किसी के साथ ज्यादती। आज भी एक 5 साल बच्ची जो अपने स्कूल के लिए 5 दिन पहले गई, लेकिन जब दोबारा आई तो बोरी में बंद उनकी लाश आई गई। ओला मूं कई त जी स्कूल खां बाद में आई घर वो नंढड़ियुनि असांखे जेके स्कूल जो बैग खणी आयूं घर, छो त हिक ॿिए सां गॾु ॿार रांदि कंदा आहिनि, हिक ॿिए सां गॾु ॿार रांदि बि कंदा आहिनि। स्कूल जी छुटी थियण खां बाद में घरनि जे अॻियां ॿिनि जे घरनि में बि इहो मुंहिंजो पाड़ो बि सॼो तव्हांखे गवाही ॾींदो इंशाल्लाह। तो उहो नंढड़ियूं ॿ आयूं तक़रीबन 2:30 जे टाइम ताईं थेलो पोइ आयो आहे। ॿ नंढड़ियूं खणियूं आहिनि, घर वारी पुछो अची तव्हां थेलो किथां कयो? अची स्कूल मां। नंढड़ी जेका सो ॿार आहे वरी केॾी महिल चवनि त स्कूल मां निकिरी वई आहे। ऐं इहा ॻाल्हियुनि जे मुताबिक़ जेको आहे न, मुंहिंजी नियाणी हाफ टाइम खां बाद में स्कूल में कोन्हे। असां हर जॻह ॻोल्हा कई, मूं पंहिंजे मिट माइटनि में ॻोल्हा कई, संग साथ में ॻोल्हा कई, रिश्तेदारनि में ॻोल्हा कई, आड़े पाड़े में ॻोल्हा कई। शक ॾिसो त जहिड़े हिसाब सां इहा वारदात आहे, मूंखे कोन थो लॻे त को मुंहिंजे ज़ाती मामलानि में मुंहिंजे ज़ाती माण्हू कोई इहो किरदारु कयो हुजे। मूंखे कोन थो लॻे। मूंखे हिते माण्हू जलूर जे शहर जो लॻे थो। दुश्मनी न हिते मुंहिंजे शहर में अहिड़ी ख़ासि वॾी न हुननि में अलाह की ख़ासि हिते आहे। ऐं मस्जिद में मौलवी आहियां, ॻोठ मुबीन खसकेली में सॼे ॻोठ वारा ई बीठा आहिनि, पाड़े वारा बीठा आहिनि। न कॾहिं मूंखे सां बदतमीज़ी सां ॻाल्हायो जो मुंहिंजी हिकिड़ी दुश्मनी पैदा थिए। पुलिस जो रवैयो इहो आहे त मूंखे टारच कयो पियो वञे पुलिस जे ज़रिए खां पहिरीं ॾींहं खां करे त तव्हांजी पोयां का मामला था आहिनि। सिर्फ और सिर्फ मुजम्मती है मीरपुर खास में। रोजाना की बुनियाद पे जिस तरीके से यहाँ पे जुल्म बर्बरियत हो रही है, हुकूमत को चाहिए थोड़ा मीरपुर खास के बारे में भी सोचे। यहाँ पे बहुत जुल्म और ज्यादती का बाजार गर्म है। कैमरामैन हसनैन रजा के साथ असलम बलोच, वश न्यूज, मीरपुर खास।